महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावां, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावां, वारी जावां बलिहारी जावां, वारी वारी जावां, बलिहारी जावां। महीनो कतीअ जो आयो आयो। महीनो कतीअ जो नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 6 जलंधर जी कथा। श्री सूत जी महाराज खां सोनिक आदिक ऋषि पुछण लगा त हे प्रभु कृपा करे तुलसीअ जो महात्म विस्तार सां ॿुधायो। बोलो श्री तुलसी माता की जय। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे सोनिक आदिक ऋषियों, इहो साॻियो ई सवाल पृथुअ नाले राजा श्री नारद मुनीअ खां पुछियो हो, जेको उन्हनि राजा पृथुअ खे प्रसंग ॿुधायो हो, सो मां तव्हांखे ॿुधायां थो। महर्षि नारद मुनि चवण लगा त हे राजा पृथु, मां तोखे तुलसीअ जो सारो महात्म ॿुधायां थो, जो हिन तरह आहे। आगाटे समय में हिक भेरे राजा इंद्र अप्सराउनि खे पाण सां वठी कैलाश पर्वत ते भगवान श्री शंकर भोलानाथ जो दर्शन करण वियो। वाट ते भीमकरण नाले हिकिड़ो महातेजवान पुरुष भयंकर रूप धारे गॾिस। राजा इंद्र उन्हनि खां पुछण लॻो त तूं केरु आहीं ऐं हिन वक़्तु श्री भोलानाथ किथे आहिनि? घणेई भेरा पुछण ते बि हुन को जवाबु न ॾिनो। तॾहिं राजा इंद्र खे ॾाढो गुस्सो लॻो ऐं हुनखे मारण लाइ वज्र उछलियाई, जंहिं करे हुन तेजस्वी पुरुष जे गिचीअ ते कारो निशान थी पियो ऐं वज्र हिकदमि भस्म थी वियो। तॾहिं उहो पुरुष रुद्र बणिजी राजा इंद्र खे जलाइण लॻो। इहो हाल ॾिसी देवताउनि जे गुरुअ बृहस्पतिअ इंद्र खे प्रणाम कराए तेजस्वी पुरुष खां माफ़ी वरिती ऐं संदसि उस्तति करण लॻो। तेजस्वी पुरुष जेको असुल में श्री भगवान हो, देवगुरु बृहस्पतिअ खे चवण लॻो त हे देवगुरु, मां तव्हांजी उस्तति ॿुधी ख़ुशि थियो आहियां। तव्हांखे जेकी घुरणो आहे सो घुरो। गुरु बृहस्पति चवण लॻो त हे देवनि जा देव, इंद्र जी रक्षा कयो ऐं तव्हांजे नेत्रनि मां जेका अग्नि निकिरी रही आहे उनखे शांत कयो। देवगुरु बृहस्पतिअ जी वेनती ॿुधी शंकर भॻवान चवण लॻो त हे देव, हीअ नेत्रनि मां निकितल अग्नि वरी नेत्रनि में मोटी त अची कोन सघंदी, बाक़ी हाणे हिन खे मां परे उछलायां थो, जंहिं करे इंद्र खे को बि कष्ट न थींदो। एतिरो चई श्री महादेव शिव शंकर उन अग्निअ खे समुंड में फिटो कयो, जंहिंमां हिकिड़ो सुंदर बालक ॼाओ। बालक पाणीअ जे वहिकड़े में वही गंगा सागर जे कंधीअ ते अची जोर सां रोअण लॻो। बालक जो रोअण ॾाढो भयानक हो, जंहिंजे आवाज़ ते धरती कंबण लॻी। श्री ब्रह्मा जॾहिं इहो भयंकर आवाज़ ॿुधो त हिकदमि उते हली आयो ऐं बालक खे गोद में खणी चवण लॻो त हीउ बालक कंहिंजो आहे? समुंद्र देवता चयो त हे श्री ब्रह्मा जी, हीउ मुंहिंजो पुटु आहे। समुंड जे एतिरे चवण ते बालक जेको श्री ब्रह्मा जे कच्छ में हो,
वो ब्रह्मा जी ॾाढ़ी पटण लॻो। जंहिं कष्ट करे श्री ब्रह्मा जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, तंहिं ते श्री ब्रह्मा जन समुंड खे चयो त हिन बालक जे करे मुंहिंजे अखियुनि मां जल निकितो आहे, त हिन जो नालो जलंधर थो रखां। ही बालक वेदनि शास्त्रनि जो ॼाणकार ऐं सूरवीर थींदो, हिन खे कोई बि जीते न सघंदो। फ़क़ति भगवान शंकर खां सवाइ ही हिन संसार में अविनाशी थींदो। एतिरो चई श्री ब्रह्मा जी अलोप थी विया। समो पाए जालंधर वॾो थियो, तॾहिं हुन जो विहांउ कालनेमीअ जी धीउ वृंदा सां थियो। वृंदा पतिव्रता नारी हुई, जेका पतीअ खे परमेश्वर ॼाणी राति ॾींहुं उन जी सेवा कंदी हुई। स्त्री पुरुष जो अधु अंग आहे, पाप पुण्य जी हिस्सेदार आहे। पुरुष रुगो हिकु कुल तारींदो आहे, पर स्त्री माता पिता जो कुल ऐं साहुरो कुल बि तारींदी आहे। पतिव्रता स्त्रीअ खे पंहिंजे पतीअ खे परमेश्वर ॼाणी हुन जी शेवा करणु खपे। पति लूलो हुजे, लंगड़ो हुजे, काणो हुजे, कोढ़ियो हुजे, तॾहिं बि हुन खे घुर्जे त पंहिंजे स्वामीअ खे साह वांगुरु सांढे। पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा है। पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा है। अंदर में मूर्ति तहजी विहारिण नार के घुर्जे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारिण नार के घुर्जे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारिण नार के घुर्जे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारिण नार के घुर्जे। पराए पुरुष डे पिणना निहारिण नार के घुर्जे। पराए पुरुष डे पिणना निहारण नार के घुर्जे। न निहारिण नार के घुर्जे। अंधो पिंगलो हुजे काणो तॾहिं भी ना तजे तंहिंखे। अंधो पिंगलो हुजे काणो तॾहिं भी ना तजे तंहिंखे। कृष्ण जा कांध पिण पंहिंजो सिंगारिण नार के घुर्जे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारिण नार के घुर्जे। पराए पुरुष डे पिणना निहारिण नार के घुर्जे।
वतो बनवास जिय सीता पतिय जी खास शेवालय। वतो बनवास जिय सीता पतिय जी खास शेवालय। तिय पति धर्म में देही सुधारण नार खे घुरजे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारण नार खे घुरजे। गुजारण नार खे घुरजे। पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा आहे। पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा आहे। अंदर में मूर्ति तहजी विहारण नार के घुरजे। पराए पुरुष डे पिणना निहारण नार के घुरजे। न निहारण नार के घुरजे। सची पहलाज पतवीरता बनाए सुरगुथी घर के। सची पहलाज पतवीरता बनाए सुरगुथी घर के। सजे परिवार जो बेड़ो ही तारण नार के घुरजे। पतिय जे प्रेम में हरदम गुजारण नार के घुरजे। पराए पुरुष डे पिणना निहारण नार के घुरजे। पराए पुरुष डे पिणना निहारण नार के घुरजे। न निहारण नार के घुरजे। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 6हों अध्याय पूरो थियो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय। ओम जय कारकत भगवान। स्वामी जय कारकत भगवान। जेको तुहि जो विरत रखे थो। जेको तुहि जो विरत रखे थो। पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान। महीनो सजो जो सुबह सवेर थो। उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान। तन मन जा दुख दूर थियन सब। तन मन जा दुख दूर थियन सब। पाए दया जो दान। स्वामी जय कारकत भगवान। नाम
दान साठही वने थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल बाग महान सिक श्रद्धा सा कथा बुधे जो सिक श्रद्धा सा कथा बुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जयकार कत भगवान शिव शंकर ऐं पार्वती जो पुटवाही बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जयकार कत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुझो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जयकार कत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान स्वामी कन तुझो सन्मान महीनो सजो भगतन लाए जण थी महीनो सजो भगतन लाए जण थी जग में पारस समान स्वामी जयकार कत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान स्वामी हथ जोड़े इंसान उनते दाता पाण उदासी उनते दाता पाण उदासी महिर करे मेहरबान स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान स्वामी जयकार कत भगवान जेको तुंहिंजो विरत रखे थो जेको तुंहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान बोलो कारकत भगवान की जय श्याम सुंदर भगवान की जय